हरियाणी में ऑयल एंड गैस फील्ड सां लाॻापियल ज़मींदारनि मुआवज़ो न वधाइण ते एहतजाज कयो आहे। ज़मींदारनि पारां ऑयल एंड गैस फील्ड जे मेन दरवाज़े आॾो धरणो हंयो वियो। इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी बि कई पई वञे। एहतजाज कंदड़ ज़मींदारनि जो चवणु आहे त 10 साल अॻु ऑयल एंड गैस फील्ड इंतज़ामिया सां थियल मुआहिदो 14 महीना अॻु ख़त्म थी वियो, पर मुआवज़ो न पियो वधायो वञे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अनीस लगारी खां। अनीस, वधीक आगाह कजो न मामले बाबति। जी हमीर, सिंजोरे वेझो रावताणी में गैस एंड ऑयल फील्ड सां लाॻापियल ज़मींदारनि जो ज़मीन जो मुआवज़ो न वधाइण ते सिंजोरो गैस एंड ऑयल फील्ड जे मेन दरवाज़े आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हंयो ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मक़ामी ज़मींदारनि सनावर जट, सतार वसाण, सुभान हिंगोरो, जान मरी, इस्माइल वसाण जी अॻवानी में गैस फील्ड आॾो धरणो हणी वेठल आहिनि। एहतियात जे हवाले सां मक़ामी ज़मींदारनि जो चवणु हो त 10 साल अॻु असां सिंजोरो ऑयल एंड गैस फील्ड इंतज़ामिया सां मुआहिदो कयो हो, जेके ख़त्म थिए 14 महीना थी विया आहिनि, पर अञा ताईं असांखे पंहिंजे ज़मीननि जो मुआवज़ो न मिलियो आहे। जंहिं बाबति असां लाॻापियल इदारनि खे केतिरा ई भेरा शिकायत कई आहे, पर अञा ताईं। महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अनीस। अपडेट्स मां फ़िलहाल एतिरो ई। टाइम न्यूज़ ते हिकु ब्रेक खां पोइ वञी सघंदव डॉक्यूमेंट्री टाइम।